अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॻियां अॾिन वट पोयनि सिर संभाया, कात त पोइ क़बूल में मछुण भाई घट, मथा मुहायन जा ॿिया न ॾिसी पट, कलाड़ की हट कुसण जो कोप वहे। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जा माग ॿुधिजे पियो। उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 8 नवंबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ शाल जीतो जो सुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाग खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। अॼु 8 नवंबर सिंधी ॿोली जे इंतिहाई सघारे नाले नाम्यारे कहाणीकार, नसर नवीस, कालम निगार, ड्रामा निगार ऐं नावल नवीस अमर जलील जो जनम ॾींहुं आहे। अॼु सोच वीचार जे सफ़र में असीं खेसि भेटाउनि जा गुलाब आछींदासीं। अमर जलील जे लिखतनि सां गॾु मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं पिणु शामिल हूंदियूं। जेकॾहिं अमर जलील जी जीवन पनोतरी ते नज़र डोड़ायूं था त असांखे पतो पवे थो त अमर जलील 8 नवंबर 1936 ते सिंध जे मशहूरु शहर रोहड़ी में ॼाओ। संदसि नालो अब्दुल जलील वल्द अब्दुल गनी काज़ी आहे। हुन इब्तिदाई तालीम कराची जे रतन तलाव प्राइमरी स्कूल मां हासिलु कई। BA ताईं तालीम नवाबशाह मां वरिताईं, पोइ ॿीहर कराची आयो ऐं कराची यूनिवर्सिटी मां इक़्तिसादियात में MA कयाईं। उनखां सवाइ MA हिस्ट्री बि कई अथसि। उन दौरान हुन क्रिकेट रांदि में बि वॾो नालो कढियो। हुनखे नंढपिण खां लिखण जो चाह हो। 1956 में संदसि पहिरीं कहाणी इंदिरा जे उनवान सां नवाबशाह मां निकिरंदड़ सिंधी रिसाले अदा में छपी। 1963 में संदसि पहिरियों स्टेज ड्रामो इंसान नेशनल थिएटर कराची में पेश कयो वियो। हुनजो रेडियो लाइ लिखियलु पहिरियों ड्रामो दरिया तोते दाह 1967 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां नशर कयो वियो। 1968 में हुनजी पहिरीं लिखियलु फिल्म कहाणी नूरी जाम तमाची हुई। तुंहिंजो मुंहिंजो ॻाल्हियुनि जे उनवान सां संदसि पहिरियों अख़बारी कालम 4 मई 1972 ते रोज़ानी हिलाल पाकिस्तान में छपियो। साॻे ई नाले सां संदसि कालमनि जो मजमूओ पिणु छपियलु आहे। उनखां सवाइ संदसि कालमनि जो ॿियो किताबु सिंधु मुंहिंजे साह में पिणु छपियलु आहे। अमर जलील जो उर्दू में पहिरियों कालम कुछ सच कुछ झूठ अप्रैल 1974 में हफ़्तेवार अल फतह में छपियो। संदसि कहाणी जो पहिरियों मजमूओ दिलि जी दुनिया आहे, जेको पहिरियों भेरो 1968 में छपियो। हिन किताब जा केतिरा ई एडिशन छपिजी चुका आहिनि। किताब ॿियनि ॿोलियुनि में बि तर्जुमो थियो आहे। अमर जलील खे उन किताब ते अदबी इनाम पिणु मिलियो। उनखां सवाइ फ़लसफ़े, तारीख़, सियासत ऐं कहाणी जे मौज़ू ते केतिरा ई मजमूआ छपियल आहिनि। संदसि कहाणियुनि जे किताबनि में जॾहिं मां न हूंदुसि, तारीख़ जो कफ़न, टियों वजूद, मुंहिंजो ॾस आसमान खां पुछो, रनी कोड़ जो ख़ज़ानो, जीजल माओ, चंड विसामी वियो, चीनी चरबड़ जूं कहाणियूं ऐं ॿिया केतिरा ई किताब छपियल आहिनि। जॾहिं त संदसि कालमनि जा किताब ही मुंहिंजी सिंध त नाहे, फ़िदा हुसैन फुदने, धणी बख़्श धन ऐं फंदण जा कालम, सिंधू बकामा फना आहियां, मुंहिंजे नसीबनि में तूं नाहे, कुराड़ो गिदड़, ज़वाल जो अक्स, जमूद ऐं ॿिया केतिरा ई किताब छपियल आहिनि। जॾहिं त संदसि नावल नेठि गूंगे ॻाल्हायो पिणु छपजे मंज़र आम ते आयो, जंहिंजो 10,000 खां वधीक कापियूं विकिरो थियो। अमर जलील जी तहरीर जो उसलूब बयान निहायत दिलकश ऐं बेमिसाल आहे। अमर जलील पंहिंजे तख़लीक़नि जे सिलसिले में केतिरा ई इनाम, एज़ाज़ ऐं एवार्ड हासिलु कया आहिनि। अमर जलील रेडियो ऐं TV लाइ बि केतिरा ई ड्रामा लिखिया। जॾहिं त हूअ अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर पिणु रहियो। अंग्रेज़ी उर्दू अख़बार में मुसलसिल कालम लिखंदो रहियो आहे। हिकु मुख़्तसर अरसे लाइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो साल 1997 में चेयरमैन बि रहियो। अथॉरिटी जे बोर्ड ऑफ गवर्नर जो मेंबर पिणु रहियो आहे। खेसि सिंधी अदबी संगत सिंध पारां लाइफ टाइम अचीवमेंट एवार्ड पिणु ॾिनो वियो। 29 जून
2008 ते शाह लतीफ़ चेहर ऐं ॿियनि इदारनि पारां समझता में अमर जलील जे लिखणियुनि जी गोल्डन जुबली जी वॾी तक़रीब कराची में कोठाई हुई, जंहिंमें सिंध जे अक्सर इदारनि खे समझता शील्डूं ॾिनियूं। संदसि कहाणियुनि जो हिकु अंग्रेज़ी किताबु इंडिया में छपियो आहे। हाणे मुस्तक़िल तरह इस्लामाबाद छॾे कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में रिहाइश पज़ीर आहे। अमर जलील जे अदबी सफ़र ते नामवर मुहक़िक़ मुख़्तियार मलाह किताब हिकु लेखक जो तख़लीक़ी सफ़र पिणु तरतीब ॾेई छपिरायो आहे। अमर जलील सिंधी ॿोली जो उहो ख़ूबसूरत लेखक आहे जेको अॼु बि पढ़ंदड़नि जे दिलनि ते हुक्मरानी करे थो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध। आऊं हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु नामियारे कहाणीकार ऐं लेखक अमर जलील जो जनम ॾींहुं आहे। असीं खेसि भेटां जा गुलाब आछे रहिया आहियूं। अमर जलील जी किताब इश्क जी नई रस्म मां चूंड नसरी टुकड़ा बि अवां जे समातनि जी नज़र कंदा हलूं। अमर जलील लिखे थो, कुझु इंसान हिल स्टेशन वांगुरु हूंदा आहिनि, हू सदाईं पंहिंजो जोभन बरक़रार रखी सघंदा आहिनि। कुझु इंसान क़दीम आसारनि जे खंडरनि वांगुरु हूंदा आहिनि, हू हर लम्हे फुरंदा आहिनि। घड़ियाल में बंदि थियण खां पोइ चाबी सां ॿीहर ज़िंदगी पैदा करे सघिजे थी, पर इंसान जे थधे जिस्म में ॿीहर केरु रूह फूके ज़िंदगी पैदा करे सघंदो? जॾहिं ज़ुल्म ऐं अंधेर जा पर्दा इंसान जे अक़ल ते पइजी वेंदा आहिनि, तॾहिं इंसान इंसानियत खे विसारे वेंदो आहे। असीं ख़्वाबनि जा मुसाफ़िर ताइबीरनि लाइ तमना न कंदा आहियूं। असीं उहे मस्तलस्त आहियूं जेके ताइबीरनि खे ख़्वाब ॾेई छॾींदा आहिनि। मां कोह कन आहियां, मां सैराउनि जो सीलानी आहियां, मां पंहिंजे राहनि जो ख़ालिक़ु आहियां। मुंहिंजे राहनि जो को छेह कोन्हे, का मंज़िल कोन्हे। असां ग़रीब आहियूं, असांजा पेर गोॾनि ताईं मुफ़लसी जी धुॿण में लही विया आहिनि। मां आईनो न आहियां जंहिंमें को सिंधू जो अक्स ॾिसी सघे। ख़ुशबू अहसासु आहे, ख़ुशबू खे महसूसु कबो आहे, ॾिसी न सघिबो आहे। अक्स ताईं रसाई मुमकिन हुजे हा त क़यामत ताईं हिकु बि आइनो सलामत न हुजे हा। सच चवणु चाहीं थो, पर सच चवण जी सघ नथो सारी। सच जी वाट वठणु चाहीं थो, पर सच जी वाट ते हलण जी हिमत नथो धारी। इहो ई तुंहिंजे ज़हनी अणथानिकी जो सबबु आहे। राति देर ताईं मार्गल टकरियुनि तामूं आसमान ॾांहुं ॾिठो हो। आसमान ते टांकियल तारनि ॾांहुं ॾिठो हो। मेड़ में गोली खाई आसमान ॾांहुं उॾामी वियल ॿार मूंखे ॾाढो यादि आयो हो। मूं महसूसु कयो त आसमान में खिड़ियल तारा असल में धरती जा उहे ॿार आहिनि जेके गोली खाई आसमान ॾांहुं उॾामी विया आहिनि। हू आसमान जी अदालत में धरती जे वैशनि ख़िलाफ़ आहिनि, शाहिद आहिनि। काका राति ॾाइण जहिड़ी बि ईंदी आहे, हियांव खाई वेंदी आहे, ॾात ते वासिंग छिप मारे वेही रहंदो आहे। जॾहिं हालतुनि खां मजबूर थी सच ॻाल्हाइण जी हिमत सारे न सघिबी आहे, तॾहिं सच जे विच में बीहण सां अंदर खे आराम मिलंदो आहे। सिंगारियल ऐवान नज़र जो दोखो आहे ऐं खंडर सरासर सच आहिनि। जॾहिं पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणिबो आहे, तॾहिं कंध ख़ुदि ब ख़ुदि झुकी वेंदो आहे। मां वारी जो मुसाफ़िर आहियां, मूं पंहिंजे पुठियां क़दमनि जा निशान न छॾिया आहिनि, तंहिं करे मुंहिंजो मोटणु महाल आहे। मूंखां अॻु जेके मुसाफ़िर वारी जी वहशत मां लंघिया हुआ, उनजे क़दमनि जा निशान मुंहिंजे अखियुनि अॻियां मौजूदु न आहिनि। मां रिवायतुनि खां महरूम आहियां। मूं जंहिंखां मंज़िल जो ॾिस पुछियो हो, सो बि मूं वांगुरु वारी जो मुसाफ़िर हो। मां ग़म पसंदि आहियां, मां ग़म जो मुतलाशी आहियां, मां ग़म जो ॻोल्हाऊ आहियां। मां ग़म जे घड़ियुनि सां ज़हन जे वीरान खाननि खे सिंगारींदो आहियां। ग़म जे अहसास जी रोशनी सां अंदर जी ऊंदह खे दूरि कंदो आहियां। ज़िंदगी दर्द मां जनम वठंदी आहे ऐं दर्द सां ख़तमु थी वेंदी आहे। मूं उमेदनि खे बबुरनि मां ॿेर लाहे ॾिना आहिनि। मूं थूहरनि सां ख़्वाबनि जी दुनिया खे सिंगारे छॾियो आहे। जॾहिं कंडण सां दामन जो विचरण ख़्वाहिश में शामिलु थी वेंदो आहे ऐं थूहर जे वजूद सां उनस थी वेंदो आहे,
तॾहिं ज़िंदगी दर्दनाक हूंदे बि दर्दनाक महसूसु न थींदी आहे। विसाल मुहबत जो ज़वाल आहे ऐं विछोड़ो मुहबत जो मेराज आहे। माण्हुनि लेखे धरती ऐं आसमान उफ़क़ जे ॿिए पार पाण में मिलंदा आहिनि, पर ईअं न आहे। उहो नज़र जो फ़रेब आहे। जुदाई धरती ऐं आसमान जो मुक़दर आहे। जॾहिं हाल हीणो हूंदो आहे तॾहिं माज़ी जूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि। मुंहिंजी कश्ती में माज़ी जे यादगिरियुनि खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। ज़िंदगी कंहिं कंहिं वक़्तु फ़िरात नदी जे किनारे उञाइली गुज़री वेंदी आहे। तो ऐं मूं मुंहिंजे दड़े में जॾहिं उहो शहर आबाद हो, क़दमनि जा निशान छॾिया हुआ, उहे निशान अञा ताईं उते मौजूदु आहिनि। वक़्त जी वीर इश्क जे इबादत गाहनि में कयल सजदनि जे महिराबनि खे लटे न सघंदी आहे। जॾहिं मां न हूंदुसि सिंधु, तॾहिं सिंध जा मरसियागो शाइर तोसां मुंहिंजी बेपनाह मुहबत जा नोहा लिखंदा, मुंहिंजी चाहत खे ॻाईंदा। असीं मुहबत में पंहिंजी सज़ा पाण मुक़ररु कंदा आहियूं। ॿियो को असांखे कहिड़ी सज़ा ॾेई सघंदो। मां आसमान जे ककरनि वांगुरु रोलाक ऐं आवारा आहियां। मुंहिंजो को बि घर घाट कोन्हे। तूं अटल आहीं, तूं अज़ीम आहीं, तुंहिंजो वजूद अज़ल ऐं अब्द जी पाबंदी खां आज़ादु आहे। मां हिकिड़े ॾींहुं सुकल पननि वांगुरु तूफ़ाननि में रुली वेंदुसि, वक़्त जे क़दमनि में चिभाटिजी वेंदुसि। ज़िंदगी में कॾहिं कॾहिं ईअं छो थींदो आहे जो पन पाणी में ॿुॾी वेंदा आहिनि ऐं पथर तरंदा आहिनि। कुझु इंसान सफ़र ते त रवाना थींदा आहिनि, पर मंज़िल ते पहुचण खां अॻु राहनि में गुम थी वेंदा आहिनि। मां उन्हनि इंसाननि मां हिकु आहियां। जिन इंसान जूं ख़ुशियूं मुंहिंजे ख़ुशियुनि वांगुरु माज़ी में दफ़न हूंदियूं आहिनि, उहे वक़्त जे टिक तां दज़ लहंदे ॾिसी उदास थी पवंदा आहिनि। मां कंहिं संगतराश जो अणपूरो बुत आहियां। तकमील जी आस में मूं छेणी जे आवाज़ लाइ वाझाइण छॾे ॾिनो आहे। अक़ल वारा गोशे नशीनी खे इबादत जो दर्जो ॾेई पंहिंजी पंहिंजी इबादत गाह खोले वेही रहिया। कंहिंखे ज्ञान ॾिनाऊं, कंहिंखे ध्यानु ॾिनाऊं, नास्तिक खे आस्तिक ऐं गुमराह खे राह ते आंदाऊं, पर मजनू खे लैला जो ॾस ॾेई न सघिया। पथर हणी मजनू ते पंहिंजे पंहिंजे इबादत गाहनि जा दर बंदि करे छॾियाऊं। दरवेश जी दावा में वॾी माना ऐं मफ़हूम हूंदो आहे। दिलि ॾूंगर हुजे हा, डरी पवे हा, दर्द खे बर्दाश्त न करे हा, ऐं जेकॾहिं ताजमहल दिलि हुजे हा, भॼी पवे हा, जटाव न करे हा। हर बदनसीब इंसान जो हाफ़िज़ो सुठो हूंदो आहे। थूअर खे पेवंद न लॻंदो आहे बाबा, असीं थूअर आहियूं। जीअं हर ख़्वाब खे तकमील न मिलंदी आहे, तीअं हर चाह जी तकमील न थींदी आहे। विरह थिया जो मूं पंहिंजो रूह तुंहिंजे प्यार तां क़ुर्बान करे छॾियो हो। अॼु मुंहिंजी दिलि मुंहिंजो दड़ो आहे। अमर जलील बाबति उबैद थहीम लिखे थो, आऊं अमर जलील जो मदाह आहियां, छो त हुन जूं कहाणियूं समाज जे उन्हनि किरदारनि खे वाइखो कनि थियूं जिन ते असां डप में ॻाल्हाईंदा ई न आहियूं। संदसि खोड़ कहाणियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे पढ़ी लिंग कांडारजी वेंदा आहिनि। हुन जे कहाणी जा किरदार कॾहिं जागीरदारी निज़ाम खे ललकारींदे नज़र ईंदा आहिनि, त कॾहिं वरी थुलनि आफ़ीसरनि जे रूप में रिश्वत खोरी कंदे नज़र ईंदा आहिनि। कॾहिं हूअ डबो बादशाह खां मिटी जे माण्हू में नक फिट करण वारो किरदारु अदा कराए थो, त कॾहिं भॻल ॿाहनि जो वारस थो ॻोल्हे, त कॾहिं वरी गामो सचार जे पुट खां इंटरव्यू। संदसि हर कहाणी, हर नावल पढ़ंदड़ खे अलॻि ई दुनिया में वठियो वञे, पर शर्त आहे त संदसि कहाणियुनि खे मुकमिल पढ़ो। कंहिंजी शख़्सियत ते आङुर खणण खां अॻु 100 भेरा सोचो त हिकु आङुर अॻे माण्हू ॾांहुं थी वञे त 4 आङुरियूं पाण ॾांहुं हूंदियूं आहिनि। अमर जलील सां हिकु भेरो मिलियो बि आहियां। निहायती आजिज़ी रखंदड़ आहे। हू इंतिहा पसंदी खे हथी ॾियण वारो हरगिज़ न आहे। बसि एतिरो चवंदुसि त तूं साॾी अखि न वेखण वाली। नाम्यारी शाइरा रुख़साना पीरीता लिखियो, इंतिहा पसंदी जी मौसम में अमर जलील सां असांजो मुहबतूं। असांजो बाबा मोहम्मद सिद्दीक़ चनड़, हूं त कोशिशि करे घर में 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे, पर जॾहिं सिहत सुठी हूंदी हुअनि त जुमे जी निमाज़ मस्जिद में पढ़ण खे तरजीह ॾींदो हो। बाबा इकनॉमिक्स में मास्टर कई ऐं कमर्शियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट नवाबशाह में लेक्चरर तौरु कमु कंदो हो।
मुंहिंजी सिंध पब्लिक कमीशन पास करण खां पोइ वुमेन मेडिकल ऑफिसर तौरु पहिरीं पोस्टिंग ज़िले नुशरे फ़िरोज़ जो डोमिसाइल हुअण सबबि RHC पडीदन में थी हुई। उते जो बंगलो अलाट करायो हो। बाबा उन बंगले में मूंसां गॾु रहंदो हो। उते जुमे जी निमाज़ मस्जिद में पढ़णु वेंदो हो, जेका इस्पताल जे वेझो ई हुई। जुमे ॾींहुं OPD 12 वॻे ताईं हुजण करे आउं जल्दी हॉस्पिटल मां घर अची वई हुअसि, जेको इस्पताल जी बाउंड्री लाइन जे अंदरि ई हो। बाबा 1-1:30 वॻे तयारु थी निमाज़ ले वियो। थोरे वक़्त खां पोइ मोटी आयो ऐं घर निमाज़ पढ़णु लॻो। निमाज़ पढ़ण खां पोइ पुछियोमांसि, बाबा घर निमाज़ पिया पढ़ो? पहिरीं त चुप थी वियो, पोइ वराणियईं। पेश इमाम ख़ुतबे में कुझु फ़िरक़नि जे ख़िलाफ़ु इन हद ताईं ॻाल्हाइणु लॻो जो मुर्गो ई खून ख़राबे ताईं लही आयो। मुंहिंजी तबियत ख़राबु थियणु लॻी। उन करे अधु ख़ुतबे में निमाज़ पढ़ण खां सवाइ मोटी आयुसि। सोचमि इन्हनि मुल्हनि जे पोयां बाजमायत निमाज़ पढ़ण खां घर पढ़णु वधीक बहितरु आहे। आउं गौर सां बाबा खे ॾिसणु लॻी हुअसि। अॼु बि बाबा 5 वक़्त निमाज़ कुर्सी ते वेही पढ़ंदो आहे। हेठि वेहण सां सजदे में मसइलो थींदो अथसि। अमर जलील जे इशू खां पोइ सुबुह शाम संस ख़ैरियत जे बारे में पुछंदो आहे। अमर जलील सां बाबा जी तमामु घणी मुहबत हिकु त बहितरीनु राइटर हुजण करे आहे ऐं ॿियो उन करे बि त हूअ बाबा जे सुठे दोस्त ऐं क्लास फेलो सिंध जे हिकु वॾे कहाणीकार ऐं शाइर कमर शहबाज जो दिलि घुरियो दोस्त बि रहियो आहे। अमर जलील जा समूरा किताब बाबा जा पढ़ियल हुआ ऐं नंढे हूंदे अमर जलील जा किताब बाबा ई असांखे ख़रीद करे पढ़ाया हुआ। अमर जलील पंहिंजी आत्मकथा में लिखे थो, कपिड़ो हुजे त ॿाहिरियों कराकरी कॉस्मेटिक साबुण शैम्पू बूट लेखक दानेश्वर फ़िलासफ़र ॾाह सभई ॿाहिरियां हुजनि। अमरीकी या यूरोपी त बहितर फ़िरांस जा त वाह वाह। अलबर कामियो जेकॾहिं फ़िरांस बदिरां टंडे बाग़े में पैदा थिया त बदनसीब खे को सिंधी खंघे बि न हा। सार्तर जेकॾहिं मुलाक़ातियार जो हुजे हा त उतां जे गंजे SHO हथां रोज़ानो मार खाए हा। गुमनाम शाइर जिनड़ो जेकमाबादी जेकॾहिं परॾेह में पैदा थिया त असां वटि सुरताल में ॻायो वञे हा। असीं चीन जे डबर घोड़े वारी बोस्की ते हिरियल आहियूं। पंहिंजे हिकु घोड़े वारी बोस्की ते हांगकांग जे डबल खच्चर वारी बोस्की खे तरजीह ॾींदा आहियूं। रामकृष्ण लिखे थो, अमर जलील सिंध जो बेमिसाल लेखक। अमर जलील सिंधी अदब जो अहिड़ो कमाल जो नालो आहे जेको पंहिंजे मुनफ़रद अंदाज़ फ़िक्री आज़ादी ऐं बेबाक इज़हार जे करे न रुॻो पंहिंजे दौर खे पर हर दौर जे नौजवाननि खे मुतासिर कंदो रहियो आहे। अमर जलील जूं कहाणियूं सिर्फ़ु अफ़साना न आहिनि, बल्कि उहे फ़िक्र जज़्बे ऐं बग़ावत इंसानियत जा आइन आहिनि। हूअ पंहिंजे तहरीरनि ज़रिए पढ़ंदड़नि खे सोचणु, सवाल करण ऐं ख़ुदि सां ईमानदार रहण जो हौसलो ॾिए थो। संदसि कहाणियुनि में दिलि जी दुनिया, अक़ीदनि सां टकराव, मुहबत जी माना ऐं इंसान जी सुञाणप जो गूढ़ो शऊर मिलंदो। अमर जलील जा अहम किताब इंदिरा, सिंधू मुंहिंजे साह में, दिलि जी दुनिया, जॾहिं मां न हूंदुसि, तारीख़ जो कफ़न, मुंहिंजो ॾस आसमान खां पुछो, टियों वजूदु, रनीकूट जो ख़ज़ानो, जीजल मुंहिंजी माउ, चंड विसामी वियो, अदब ऐं सियासत, सर्द लाश जो सफ़र, लहंदड़ सिजी लाम। इहे किताब मुख़्तलिफ़ दौरनि में लिखिया विया, पर सभिनी जो मर्कज़ी मौज़ू इंसान, समाज, सच ऐं आज़ादी जी ॻोल्हा आहे। अमर जलील जे कहाणियुनि मां असराइता ऐं यादगार डायलॉग। ख़ुदा खे ॻोल्हींदड़ पाण खे ॻोल्हियो, मूंखे माफ़ु करियो, मां ख़ुदा सां प्यार थो करियां। अव्हांखे सचु नथो वणे छो त उहो अव्हां जे ठहियल दीवारनि खे डाहे थो। जंहिं वक़्तु मुहबत जो मतिलबु इज़त थींदो, दुनिया बदिलजी वेंदी। मूंखे पंहिंजा ख़्वाब न छॾियो माण्हुनि जी मर्ज़ी सां। अव्हां पाण सां ईमानदार न आहियो, ख़ुदा सां कहिड़ी ईमानदारी कंदो। सच चवण वारा हमेशह अकेलाई जा मुसाफ़िर थियनि था। मुंहिंजो गुनाह इहो आहे जो मां सोचां थो मुहबत का इबादत आहे जंहिंजो किबरो दिलि आहे। नफ़रतनि जी धरती ते मुहबत जो बीज पोखे रहियो आहियां, शायदि को गुल निकिरी पवे। मुंहिंजो ॾोह इहो आहे जो मां सवाल थो करियां। ज़िंदगी जी राह ते सोचण वारा हमेशह मुसाफ़िर रहिया आहिनि। नौजवान ऐं सियासी कारकुन कबीर भील लिखे थो, अमर जलील सिंधी अदब जो हिकु अहिड़ो मुमताज़ लिखारी आहे जंहिंजे कहाणियुनि, कालमनि ऐं ड्रामनि पूरे हिकु नसल खे पढ़ंदड़ बणायो ऐं उन्हनि में बग़ावत फूकी। 7-8 क्लास में अमर जलील जूं कहाणियूं पढ़णु छा शुरू कयमि, चखी चरियो थियसि। तारीख़ जो कफ़न खां शुरू थी, मुंहिंजो ॾस आसमान खां पुछो, सर्द लाश जो सफ़र,
जॾहिं मां न हूंदुसि इंदिरा अमर जलील जी सिंधू रनीकोट जो ख़ज़ानो टियों वजूद चंड विसामे वियो। अदब ऐं सियासत लहंदड़ सिज जी लाम मुंहिंजे नसीब में तूं न आहीं, मुंहिंजो ॾस आसमान खां पुछो। फिदा हुसैन फूदने धणी बख़्श धने फंदण जा कालम सिंधू बका मां फना ही मुंहिंजी सिंध त न आहे वजूद जीजल मुंहिंजी मां चीने चरबट जूं कहाणियूं सिंध नामो नेठ गूंगे ॻाल्हायो दिलि जी दुनिया सरदलाह जो सफ़र सिंधू मुंहिंजे साह में ऐं ॿिया किताब कुझु पाण वरिता त कुझु दोस्तनि खां खणी पढ़ियमि। हिकु किताबु पढ़ियमि थिए त दिलि चयो जल्दी ख़तमु थिए ॿियो पढ़ां। अमर जलील पंहिंजे लिखणियुनि में जिते आलमी अदब सां कुल्हो मिलाए थो उते सिंधी समाज तबक़ाती बीहक ऐं क़ौमी तशख़ुस खे मज़ाहिमती अंदाज़ में वाह जो बयानु करे थो। अमर जलील जो अदबी पुरियो सिंधी समाज अॻियां हिकु दौर जे भरपूर सच जो आइनो आहे जंहिं अंदरि तारीख़ खां वेंदे हाल जी हक़ीक़त जा समूरा ओलड़ा ऐं अक्स निमाया आहिनि। जेकॾहिं अमर जलील में इहा साॻी कलम जी सघ आहे त हिन नए नसल लाइ वरी लिखे न त बि असांखे अमर जलील जहिड़ो लेखक खपे जेको पंहिंजनि लिखणियुनि ज़रिए मज़हबी ॾेवालपणे सियासी बहरूपियत ऐं क़ौमी तोड़े अंदरूनी वॾेर खे जबर सां विढ़े ऐं नौजवान नसल खे उन्हनि ख़िलाफ़ु बग़ावत ते भड़काए। अमर जलील साहिबु तव्हां सिंध जा सघारा बहादुर ऐं हक़ीक़ी अरड़ा अदीब आहियो। तव्हांखे जनम ॾींहुं मुबारक, शल वॾी हयाती माणियो ऐं अवाम लाइ लिखंदा रहो। लक्ष्मण कोमल भाटिया लिखे थो अमर जलील हिकु ख़त में लिखियो जंहिंसां घणो प्यारु थी वञे उन सां मिलणु छॾे ॾिजे ऐं मां हुनजे उन कौल जो एतिराम कंदे 35 साल हुन सां न मिलियसि। बावजूदि उन हक़ीक़त जे त उन विच में मां 5 भेरा पाकिस्तान अची चुको हुउसि ऐं इस्लामाबाद में हुन खां कुझु मेलनि जे मुफ़ासिले ते रहियल हुअसि। 35 सालनि बाद जॾहिं असीं मिलियासीं त ॿई जवानी जूं मंज़िलूं पार करे पोढ़ाइप जूं सरहदूं बि पार करण वारा हुआसीं। दारा सिंधी लिखियो अमर जलील सां मुंहिंजो नातो सिर्फ़ु पढ़ण ताईं महदूद न आहे पर हिकु गहरे अहसास सां जुड़ियल आहे। हुनजे लिखणियुनि मां जेको मूं सम्झो ऐं सिखियो आहे सो ई मुंहिंजे कलम जी रहनुमाई बणियो आहे। अॼु जेकॾहिं मां कुझु लिखी या पढ़ी सघां थो त उहा महिरबानी अमर जलील जे उन्हनि महिनतनि जी आहे जेके हुन पंहिंजे फ़िक्र सां अदब खे ॾिनियूं। अमर जलील खे पढ़ियमि त अहसासु थियो त असांजो जनमु अजायो नाहे। असां जेके पाण खे बेमक़सद सम्झंदा हुआसीं उन्हनि लाइ अमर जलील जूं लिखणियूं उमेद ऐं शौर जो सरचश्मो आहिनि। अमर जलील लाइ जेकॾहिं मां लफ़्ज़नि जी खोज न करियां त बि लफ़्ज़ घटि पइजी वञनि छाकाणि त मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार लफ़्ज़नि जे दायरे में मुकमल नथो अची सघे। लेखक जेके समाज जी बहितरी लाइ पंहिंजूं नींडूं विसारे वेंदा आहिनि जेके ख़ूबसूरत रातियूं सोचनि में गुज़ारींदा आहिनि अहिड़ा लेखक पंहिंजे लाइ बेहदि अज़ीज़ आहिनि। अमर जलील जहिड़ा लेखक असां लाइ रुॻो कलम जा कातिब न आहिनि पर ज़मीर जा बेदार कंदड़ आहिनि जंहिंजे लिखणियुनि सां समाज जो रस्तो रोशन थिए थो। नाम्यारे लेखक एजाज़ मंगी लिखियो अमर जलील जे हिकु किताब जो नालो आहे जॾहिं मां न हूंदुसि। मुंहिंजी हिन पोस्ट जो उनवान बि आहे त जॾहिं जलील न हूंदो हू अमर आहे, अमर रहंदो। पर इंसानु सिर्फ़ु अहसासु न आहे, माण्हू मांस ऐं हॾ जो पुतलो बि त आहे। कॾहिं जिस्म जे कफ़स मां साह जो पखी परवाज़ करे कंहिंखे को पतो न आहे पर अमर जलील उमिरि जे मोड़ ते आहे। उन मोड़ ते साह ते वेसाह मुश्किल सम्झो वेंदो आहे। हा, हिकु ॾींहुं हिकु सोशल मीडिया जे फिज़ान में हिकु ज़ख़्मी पखी जहिड़ी ख़बर उॾामंदी ऐं सिंध सदमे सां सोचींदी हाणे हू बि न रहियो। हूअ जंहिं सिंध जा हसीन ऐं मुक़दस तस्वीर तख़लीक़ कया, हू जंहिं दिलि जी दुनिया जोड़ी, हू जंहिं कपियल बांह जो वारस तहरीर कयो, हूअ जंहिं बर्फ़ जो ताजमहल तमीर कयो, उहो हिकु ग्लेशियर वांगुरु गुमनामी में कतरो कतरो ॻरी रहियो आहे। छा असां सिर्फ़ु मुंहंनि जा मुजाविर आहियूं? छा असांजा लफ़्ज़ जनाज़नि जा गुलाब आहिनि? छा असां मरण खां अॻु मोहबत जो इज़हार नथा करे सघूं? छो न, छो न असां अमर जलील जो पतो पुछूं? असां हुनजो ॾस आसमान खां छो पुछूं? छो न हुन लाइ मोहबत जा कुझु मोतिया सोशल मीडिया ते रखूं ऐं हुनखे ॿुधायूं सिंध तोसां अहिड़ी मोहबत कंदी आहे जहिड़ी तो सिंधू सां कई अमर मोहबत। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं
अवां सां मुखातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे यूट्यूब चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब करियो। उन सां गॾु जेकॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात लाइव ॿुधणु चाहियो था त मोबाइल जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु नामियारे कहाणीकार अमर जलील जो जनम ॾींहुं आहे। असीं खेसि भेटाऊं जा गुलाब आछे रहिया आहियूं। अमर जलील बाबति नामियारो लेखक ऐं शाइर ग़ुलाम सिंध रंगरेज़ लिखे थो। उहो ग़ालिबन 60 वारो ॾहाको ई हो जॾहिं सिंध जे नामियारे कहाणीकार अमर जलील जी कहाणी अरोड़ जो मस्तु शाया थी हुई, जंहिंमें हुन लिखियो हो त सिंध जे माण्हुनि खे फुरण जा 2 तरीक़ा आहिनि। हिकु त धाड़ेल बणिजी फुरिजे ऐं ॿियो पीर बणिजी फुरिजे। संस इहा ॻाल्हि जेतिरी उन वक़्तु सच हुई ओतिरी अॼु बि सच जीअं पधरी हक़ीक़त आहे। ऐं आउं सम्झां थो त उहा ॻाल्हि अॻु खां बि अॼु वधीक वज़नदार आहे। चइनि ॾहाकनि खां वधीक वक़्तु गुज़रण दौरान सिंध में काफ़ी तइलीमी वाधारो आयो आहे ऐं सियासत जे मैदान में नित नवां तजुर्बा साम्हूं आया आहिनि। क़ौम परस्ती खां वठी समाजवादी सोच में पिणु वाद जी दावा कई वञे थी, पर अमली तरह ॾिसिजे पियो त अॻु में सिंध जो अणपढ़ियल ॻोठाणो धाड़ेलनि ऐं धाड़ेलनिमा पीरनि खां कानी करामतुनि जे नाव ते फुरबो हो। पर अॼु जे दौर में पढ़ियल ॻुड़ियल ऐं वॾनि सरकारी उहिदनि ते फ़ाइज़ माण्हू फ़र्ज़ी नकली पीरनि तां पाण खे ख़ुशी सां फुराए रहिया आहिनि। अमर जलील जे इज़हार जी ज़रूरत जस लहिणे जो हुन इन तारीख़ी दौर में हिकु अहिड़े सच खे लिखी आवाम खे आगाही ॾिनी त हिकु धाड़ेल ऐं पीर जे किरदार में को बि फ़र्क़ु न आहे। हिकिड़ो हथियार जे ज़ोर ते फुर करे थो त ॿियो चालाकी सां पाण खे ख़ुदा रसीदा बुज़ुर्ग ज़ाहिर करे माण्हुनि खे भूख बणाए थो। अमर जलील जे फ़न फ़िक्र ते डॉक्टर नाहिद परवीन लिखियो, सिंधी अदब में असांखे अहिड़ा केतिरा ई कहाणीकार मिलनि था जंहिंजी तख़लीक़ में फ़िक्री तौर ते मुख़्तलिफ़ लाड़ा मौजूदु आहिनि। के अफ़साना ख़ासि मार्क्सी नज़रिए तहत तख़लीक़ थियल आहिनि त के वरी समाज सुधारे तहत लिखियल आहिनि। किन कहाणियुनि में रोशन ख़्याल फ़िक्र जी तर्जमानी कई वई आहे। अमर जलील निहायत रोशन ख़्याल तरक़ी पसंद इंसान दोस्त अदीब आहे। जलील सिंधी अदब जो उहो महान कहाणीकार आहे जंहिं तमामु घणी मक़बूलियत माणी आहे। उन बाबति मोहतरम शौकत हुसैन शोरो पंहिंजे मज़मून अमर जलील ढगे जा सिंह ऐं हेमन गवी में लिखे थो त अमर जलील ॿियनि सिंधी कहाणीकारनि जी भेट में सभिनी खां घणियूं कहाणियूं लिखियूं आहिनि, पर उन बुनियाद ते ई चवणु त घणे लिखण सबबु हू पढ़ंदड़नि में पॉपुलर आहे, इहा ॻाल्हि सही कान्हे। जेकॾहिं को लेखक पंहिंजनि लिखणनि में पढ़ंदड़नि जे लाइ दिलचस्पी क़ाइमु रखी नथो सघे त पढ़ंदड़नि जी बि उन लेखक में दिलचस्पी न रहंदी आहे। उन करे कंहिं लेखक जे घणे लिखण सां को फ़र्क़ु नथो पवे। अमर जलील न रुॻो पढ़ंदड़नि जी दिलचस्पी खे क़ाइमु रखियो आहे ऐं हू कंहिं बि मरहले ते उन्हनि खां टुटी धार न थियो आहे। 60 या 70 सालनि जे पढ़ंदड़नि सां गॾु 20 सालनि जी उमिरि जो पढ़ंदड़ बि अमर जलील खे ओतिरो ई पसंदि करे थो। अमर जलील पंहिंजी तख़लीक़ कयल अफ़साननि में ज़िंदगी जी तर्जमानी कई आहे। संदसि चवणु हो त मुंहिंजो अदब दर्द ऐं तकलीफ़ मां जनम वठंदो आहे। मां जेसिताईं का निज़ाम लाइ बेइंतहा नफ़रत ऐं रूह में बेचैनी महसूसु न कंदो आहियां तेसिताईं लिखी न सघंदो आहियां। अमर जलील सदाईं आलमी अमन, बैनुल अक़वामी भाइपी, बिरादरी मसावात जो हामी प्रचारक रहियो आहे। संदसि हर कहाणी आलमी फिड़फोट, नस्ली मतभेद, नज़रियाती छिकताण, बेराह रवी ऐं वहशीपणे जे ख़िलाफ़ मुहादो अटकाईंदी रही आहे। काइनात जो हर बेदार ऐं बाशऊर इंसान अहिड़ियुनि हैवानी क़ुवतनि, वहशी शैतानी क़ुवतनि सां मुहादो अटकाईंदो आयो आहे। अमर जलील बि अहिड़नि बहादुर ऐं बेदार इंसाननि मां हिकु आहे जेको नफ़्सा नफ़्सी वारे दौर में इंसान जो पुॼारी आहे। सही माना में इंसान जो हमदर्द ऐं हरॾोखी, धरती सां सचो ऐं कूड़ खे कूड़ चवंदड़, भटकियल ज़हन खे सुजाॻ कंदड़, वक़्त जे हाकमनि, वॾेरनि, पीरनि, मीरनि खे आईनो ॾेखारींदड़ अदीब आहे। अमर जलील समाज जे ठेकेदारनि खां डपडाव महसूसु नथो करे, सच ठहप चई ॾिए थो। संदसि नज़र में समूरा इंसान बराबरि आहिनि, पर असांजे समाज में जेका अणबराबरी आहे ऐं ज़ात पात जा जेके वेछा आहिनि जिन असांजे समाज खे ज़हर बणाए छॾियो आहे, जिते जीअण त अमीरनि लाइ अनोखो आहे पर मरण खां पोइ बि उन्हनि खे धार
धरती घुरिजे। अहिड़ियुनि हालतुनि खे अमर जलील ॾिसे थो तॾहिं संस कलम वसीले ही लफ़्ज़ साम्हूं अचनि था। जनाज़ो ॿिनि इंसान जे कुल्हनि ते सफ़र कंदो क़ब्रिस्तान वटि अची पहुतो। मरहूम जे नौजवान फ़र्ज़ंद हकार सां लाइतादाद क़ब्रनि ॾांहुं ॾिसंदे ज़रे घटि रड़ कई। अड़े ही छा कंहिं वराणियो त हीउ क़ब्रिस्तान आहे, हीअ त मेवाशाह क़ब्रिस्तान आहे। नौजवान जी नफ़रत बदस्तूर जारी रही, पर क़ब्रिस्तान त आहे, हिते त आमरवाजी माण्हुनि खे पूरबो आहे। नौजवान हेॾे होॾे निहारींदे चयो, असां सेठ बाबा खे कोऑपरेटिव क़ब्रिस्तान में ॿियनि माण्हुनि सां गॾु दफ़न कंदासीं। अमर जलील पंहिंजे कहाणियुनि में सच ऐं हयाती जूं तलख़ ऐं कड़ियूं हक़ीक़तूं बयानु कयूं आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं डॉक्टर नाहिद परवीन जो लिखियलु लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन